जिनायूं का जागीर ज़ालिम अमीर वडेरा पीर। केड़ो खंडर जो जहाज बुॾियो थी कामिल? यार खंडर जो जहाज ना आहे ॿुॾियो, पर मां हिन हशमत खान जे बारे में सोच रहियो आहियां जेको ॻोठ जे इल्म जी रोशनीअ जो सौंस जो दुश्मन लॻो बीठो आहे। केड़ो? सुराण जो ॻोठ? हा, सुराण जो ॻोठ। अफ़सोस आहे अहिड़नि माण्हुनि जी सोच ते। यार ख़बर थी, सोचां थो त साईं सरमद जी बदिली ॻोठ वारे स्कूल में कराइजे। हूअं बि तोखे ख़बर आहे त सरमद अरॾो आहे, इहो ई ॿारनि खे पढ़ाए सघे थो ऐं उतां जे माहौल खे मुंहुं बि ॾेई सघे थो। ॻाल्हि त सुठी कई अथई, पर सरमद इन ॻोठ में पढ़ण लाइ राज़ी थींदो अलाए न? यार सरमद हमेशह पॉज़िटिव सोचींदो आहे ऐं मां हुन सां कुझु ॾींहं अॻु में इन बारे में डिस्कस बि कई हुई। मूंखे 100% यकीन आहे त सरमद मूंखे न कंदो ऐं मूंसां ज़रूरु हामी भरींदो इंशाअल्लाह। ख़ुदा करे ईअं थिए। देरि छा जे लाइ, मां हाणे ई थो मिलायांसि। अस्सलामुअलैकुम कामिल भाउ। वालेकुम सलाम। सरमद भाउ, तव्हांखे हिकिड़ी नंढो अर्ज़ु करणो आहे। हा, हुकुम कयो। मां कुझु ॾींहं अॻु में तव्हांखे हिकु ॻोठ जे बारे में ॿुधायमि न, जिथां जो वॾेरो उतो स्कूल खोलणु नथो ॾे। हा, मूंखे बिल्कुलु यादि आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त तव्हां उते पढ़ायो ऐं उते जो स्कूल खोलायो। जेकॾहिं तव्हांजी बदिली उते थिए त? हा, बिल्कुलु, इहो त जहाद आहे। मां ज़रूरु वेंदुसि हुन ॻोठ में, जेतिरो थी सघे मुंहिंजी बदिली करायो। यार तव्हां इहे ई उमेदूं, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। मां अॼु पंहिंजे बाबा सां ॻाल्हायां। थैंक यू। तूं पंहिंजी तालीम ॾांहुं ध्यानु ॾे, इन्हनि मामलनि ते न सोच। कीअं न सोचियां बाबा, तव्हां अकेला आहियो ऐं मूंखे तव्हांजो उल्को आहे। सुराण धीअ, तूं उल्को न कर, असां सां अलाह गॾु आहे। मूं पंहिंजी ज़िंदगी तालीम जे लाइ अर्पे छॾी आहे, पर जेकॾहिं इन राह में मां मारिजी बि वियुसि त मां सम्झंदुसि त मां सुरख़ुरु थी वियुसि। स्कूल खुलंदो बाबा, ज़रूरु खुलंदो, ऐं हिन जंग में मां तव्हां सां क़दम क़दम ते गॾु आहियां। सुराण धीअ, ज़िद छॾ, तूं पढ़। जेकॾहिं तूं पढ़णु छॾियो त मुंहिंजो ख़्वाबु अधूरो रहिजी वेंदो। तव्हांजो ख़्वाबु ज़रूरु पूरो थींदो बाबा। यार नूरल, केतिरा ॾींहं थी विया आहिनि, शिकार ई नाहे कयो। यार नूरल, ही हथ शिकार लाइ ख़ारिश था कनि पिया। त पोइ देरि छाजी आहे, तकड़ कयो त किथे शिकार हथनि मां न हलियो वञे। अरे यार फरीद, तव्हांजो यार नूरल पाण शिकार थी वियो आहे बाबा, पाण शिकार। छा मतिलबु? इहो केरु आहे जंहिं हिन शींहं जो शिकार कयो आहे? जुमन हिकु परी आहे जेकी परस्तान ते रहंदी हुई ऐं उहा परी हाणे ज़मीन ते थी रहे। ऐं हाणे बाबा तव्हांजे यार हिन नूरल जे दिलि में थी रहे, दिलि में। ओहो, अच्छा, मतिलबु त साईं खे हाणे प्यार थी वियो आहे। सम्झ में कोन थो अचे हिन पथर दिलि नूरल खे प्यार कीअं थी वियो। बाबा ही पथर त हाणे पघर जी मेण थी वियो आहे, मेण। हे छा ॿुधायां तव्हांखे। अरे यार, कुझु ॾींहं कोठी महबूब जी झलक न आहे ॾिठी। हिन अंदर में असुल बाहि जो बबड़ थो भरे बाबा, बाहि जो बबड़। हाणे त हीअ दिलि बेचैन लॻी पई आहे, कीअं सम्झायां दिलि खे मां। यार पर इहा आहे कहिड़ा हूर परी, असांखे त ॿुधाए न। रोशनी, वॾेरे हशमत खान जी धीउ रोशनी। रोशनी, यार वाह वाह वाह। माना त हाणे हशमत खान ते हथु हल्को रखणो पवंदो, छो जो असांजे यार जो हाणे सोहरो थियण वारो आहे। जेकॾहिं असांजे यार नूरल जो सोहरो थियण वारो आहे त पोइ असांखे बि हथु हल्को रखणो पवंदो। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम। कीअं थी हले तव्हांजी पढ़ाई? बाबा साईं, असांजी पढ़ाई बाक़ाइदा टका टक थी हले।
छो त असां वटि हशमत खान जहिड़ा माण्हू कोन्हनि के जेके असांजी पढ़ाई में रुकावट विझनि। इहो त आहे पुटु, शहर में हशमत खान जहिड़ा पंहिंजी मनमानी कोन था करे सघनि। इहे रुगो ॻोठनि में ई आहिनि जेके ज़ुल्म कंदा आहिनि। बाबा साईं, मूं सोचियो आहे त इन हशमत खान जा इरादा नाकाम करण जे लाइ पंहिंजे दोस्त खे हुते रखियो। अच्छा, सोच त सुठी आहे, पर बाबा साईं, सरमद मुंहिंजो हिकु बहितरीनु दोस्त आहे ऐं मां हुन सां सॼी डिस्कस बि कई आहे इन बारे में। हू हिकु बेबाक उस्ताद आहे ऐं ॻोठ में पढ़ाइण लाइ तयारु बि थी वियो। इहो त तमामु सुठो आहे। सरमद जहिड़ा नौजवान त मिसाल आहिनि। बाबा साईं, बसि सिर्फ़ु तव्हांखे सरमद जी बदिली ॻोठ में कराइणी आहे। बिल्कुलु, हींअर ई मथे थो ॻाल्हायां ऐं उमेदु आहे त सुभाणे सरमद जो ॻोठ वारे स्कूल में ऑर्डर थी वेंदो। थैंक यू बाबा, मूंखे तव्हां मां इहा ई उमेदु हुई। लव यू बाबा, लव यू। थैंक यू, वेलकम। अम्मा बाबा उथो उथो जल्दी कयो। छो बा छा थियो ख़ैर? छो छा थियो आहे? सुरहान आई आहे ऐं मुंहिंजी शादी जी तारीख़ वठो, हाणे वापसि न वञे बसि। वाह वाह वाह, ॻाल्हि तूं ईअं थो करी ॼणू आता वेठा हुजनि तुझखे संग ॾियण लाइ। हाणे वे सब्र कर, असली हथनि मां निकितो थो वञे। बसि बाबा, घणो वेठासीं, मां हाणे सब्र कोन कंदुमि। अरे अब्बा, तुंहिंजो अंधो ई अजायो ज़िद आहे, पुछोरी लहे त टको बि कोन थी। हा मां ज़िद आहे मुंहिंजो, इहो तव्हांखे मुंहिंजो ज़िद पूरो करणो पवंदो, न त छा कंदे साईं? वॾो कांबू खान आहे। भले कांबू खान आहियां बाबा, पर बेघर त न आहियां जो पंहिंजो नंग छॾे ॾियां। छोकिरो त लाहे पाहे बीठो आहे, छो कोन छॾींदो, कोन मुड़ंदो। पंहिंजो नुक़सानु कंदो, न मुड़ंदो त मां छा कंदो? मां कहिड़ो मुतबर आहियां, कंदा आहियां। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम अस्सलाम। आऊं वञा पियो बाबा साईं। केॾांहुं पुट? शहर बाबा साईं, पुरसुकून माहौल में साहु खणण। पुट शामिर, कुझु त ॾींहं रही हा, सिक त लाहियां हा। प्लीज़ बाबा, मूंखे न रोकजो, मुंहिंजो हिते साहु थो ॿुसाटिजे। हीअ 2 ॾींहं बि बाबा साईं तव्हांजे करे रहियुसि, वधीक आऊं नथो रही सघां। ठीकु आहे पुट शामिर, जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त भले वञ, अलाह जी अमान में। बाबा साईं दुआ में आहे। कंदर ही मां छा थो ॾिसां? बाबा, हे ॿार स्कूल पढ़ण था वञनि पिया बाबा। हिन जो मतिलबु त इहो दीनू मौत थो करे, ईअं न? हा बाबा, हा बिल्कुलु हा। कंदर, ही जेके ॿार स्कूल वञी रहिया आहिनि न, इहे मुंहिंजे अखियुनि में मिर्च था विझनि, मिर्च। ॿुधार, मां हींअर ई थो ॿारनि खे मोटाए अचां वापसि घर ॾे। वञ कंदार, वञी पूरी जांच लही अच। मूंखे लॻे थो त कुझु थियण वारो आहे, वञ जल्दी कर। ठीकु आहे बोतारा साईं, अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां वञा थो पियो, पूरी ख़बर लही मोटी थो अचां पियो। हा चो, मां हाणे ई थो वञा। लॻे थो त दीनूअ खे मौत ॾियणो पवंदो, बाक़ी ईअं कोन मुड़ंदो। खेसि इहा ख़बर ई न आहे त हशमत खान जी दहशत जो को टोड़ी कोन्हे। तूं अॻ में असांजो सरदार हुए, हाणे मां तोखे सरदार मञां ई कोन थो। सोढा, इहो ज़हन ते रखी छॾ त तूं गद्दार आहीं, गद्दारी थो करीं। उस्ताद आहियां ऐं मुंहिंजो नालो सरमद आहे। तुंहिंजो नालो छा बि हुजे, पर ॻाल्हि ॿुधी छॾ मुंहिंजी, न हिते ॿार पढ़ंदा न ही स्कूल खुलंदो। मां चवां थो इज़त सां पंहिंजा टपड़ गोल कर। तुंहिंजी नायूं का जागीर ज़ालिम अमीर
जीना यूं का जागीर ज़ालिम अमीर वडेरा तीर। सुराण धीअ अञा कुझु ॾींहं तरसी आहे न, जल्दी छो थी वञे? अम्मा जे कम जे लाइ मां आई हुयसि न उहो थी वियो, हाणे त वञी पढ़ाई मुकमिल कयां न। सुराण धीअ तो मास्तर त रखरायो आहे, पर स्कूल में त रेस जा घोड़ा ॿधा पिया आहिनि, ॿार वरी किथां पढ़ंदा? अम्मा स्कूल जी इमारत बि ख़ाली थी वेंदी, शुरूआत थी आहे, इंशाल्लाह सभु ठीकु थी वेंदो। बसि धीअ अलाह खे पारत आहे, बाक़ी रईस हशमत ख़ान बसि कोन करे वेंदो। कुझु बि करे कोन सघंदो अम्मा, कानून अञा आहे, हशमत ख़ान कानून खां ॾाढो कोन थींदो। अलाह भली कंदो। अरे उस्ताद हकुआ वाली मुबारक हो जी सैलून जी बाबा। अरे ने भागा, अरे ने भागा मता मुझी सैलून के नजर आने हाँ सही आ तुझी नजर आने के लगती सही मुझी केड़ो सही तो ये शीशा लगा पियान वडा, ये भी शीशो एड़ो आ जो हिय लंघो त हिय टेड़ो वेड़ो थी तो वने मानो मशीन या ये भैया केड़ो सही तो धंधे में तुझी नजर लगंदी। अरे छा क्या मिर्चू, हां अरे वण जे हेठो मिड़े ये नंढड़ो आईनो ये भगल टेबल रखी वेठो आ, ओठा रखी पाण के खबर थी 2 ॼणा पैसा ॼण था त 16 ॼणा पैसा राहे था वञनि त काॾो सैलून खे डेकोरेट कयां, बस कम खे हलाइणो थो पए। यार आकू लगे तो हाणे मूंखे भी वरी पक्को मोचको दुकान खोलणो पवंदो आ। अरे अकुल जा अंधा इन खां पहिरियों तोखे शादी करनी पवंदी। शादी करनी पवंदी छो? अरे चरिया तू शादी कते तोखे घरवारी मिलंदी ऐं हुकूमत जे तरफ़ों तोहारी घरवारी खे इनकम सपोर्ट जा पैसा मिलंदा ऐं उहे ॾींदी सभु तोखे ऐं पोइ तूं हुन मोरी मौज को दुकान खोल जाए। आहे ॻाल्हि सम्झ में? यार पोइ ॻाल्हि त बाजी कई अथई ॿियो न त। अरे हाकू हवाली ज़रूर आहे पर बेली अकुल जो अकाबर अकाबर है। चङो पोइ हाणे हीअं करे मुंहिंजा वार ठाहे त मां बि वरी अॻिते थियां कम था लॻां। बाबा ॻाल्हि ॿुध मिर्चू, ॻाल्हि थई सिधी, हाणे डबलिंग थी अथई पैसा डबलिंग, छो जो ॾिस त मुंहिंजो नंढड़ो रोज़गार आहे। डबल थींदई? हा डबल छो थींदा, मूंखे वटि कहिड़ा वार आहिनि भा, हे शामियानो आहे कोन कना तूं सेट करणियूं न, इन जा त वधि वठि कहिड़ा हूअं मां वरी कहिड़ो सभिनी खे रोक कैश पैसा ॾींदो आहियां। हीअं कजांइ 2-3 ॾींहं तुंहिंजो जूतो पॉलिश करे हिसाब बराबरि करे वेंदोमांइ। हूं वरी तूं कहिड़ा रोक ॾींदो आहीं, इहा मुंहिंजी जुती कॾहिं कॾहिं पॉलिश कंदो आहियां ऐं उन में वरी तूं लेखो ई सिधो कंदो आहीं, ॿियो वरी कहिड़ो कमकार कंदो आहे? हैं ॾिना थी कॾहिं रोक पैसा? हले हाणे रे हले। न ॻाल्हि त ॿुध, डबल छो थींदा, शामियानो आहे कोन कना तूं सेट कराइणियूं यार। रुगो नाले जी रही या वफा हितड़े है, सच पुछी त वो को कंहिंजो यार कोन्हे को, तुंहिंजी ॻाल्हियुनि ते मूंखे इतबार कोन्हे को, हेॾा कसम न खणो वेॾो प्यार कोन्हे को। रुगो नाले जी रही या वफा हितड़े, सच पुछी त वो को कंहिंजो यार। बुराई तो के छा थी वियो आहे? ये गाना, ये इश्कबाजी, अरे ये सब माण्हू खे कम खां विञाए छॾींदियूं आहिनि। अरे गोराम, लॻे थो त तुंहिंजे सीने में दिलि ई न आहे, जेकॾहिं दिलि हुजे हा न त इहे ॻाल्हियूं मूंसां कॾहिं बि न करे हा। जवाननि जे सीने में पत्थर जी दिलि हूंदी आहे नूरा। कंहिंसां दिलि लॻई मोर त पुछंदो साईं त मोहबत छा थींदी आहे? इश्क न पुछे ज़ात का पात, हल इश्क। जुमन मुंहिंजो तोखे सलाम आहे, बल्कि 2 हथनि सां सलाम आहे। प्यार पत्थर खे असुल मेण करे छॾींदो आहे, मेण। हाणे छॾ इन्हनि बेकार ॻाल्हियुनि खे, हल त हलूं शिकार ते। सोढा शिकार पिया थींदा रहंदा, बस दुआ कर त मूंखे महबूब जो दीदार थिए, उन इंतज़ार में वेठो आहियां। हथनि सां खणण ते इश्क कोन थींदो आहे नूरा, अॼुकल्ह पैसे ते इश्क थींदो अथई, पैसे ते। नूरा अॼुकल्ह तूं शिकार ते हलण खां लवाए थो, पर ईअं बुख मरी वेंदा, न का फुर न को धाड़ो, बसि ईअं हथ ते हथ रखी वेठा हुजूं, ईअं त बुख मरी वेंदासीं। सोढा हीअं मूंसां न ॻाल्हाए,
मां तव्हांजो सरदार आहियां, वॾो आहियां तव्हांजो। नूरा छो न ॻाल्हायूं असां बुख था मरूं, तूं वरी इश्क जे कढ। ज़बान संभाल ॻाल्हाए गोराम, असांजो सरदार आहे। नूरा तूं अॻ में असांजो सरदार हुए, हाणे मां तोखे सरदार मञां ई कोन थो। सोढा इहो ज़हन ते रखी छॾ त तूं गद्दार आहीं, गद्दारी थो करीं। इहा गद्दारी न पर बगावत आहे, बगावत नूरा। हिन खां सोढा मां सभु कुझु विसारे विया, तूं मुंहिंजो दोस्त आहीं, इन करे चवां थो हितां हलियो वञ त बहितर अथई। ठीकु आहे, जे इहा ॻाल्हि आहे न नूरा त यादि रखी छॾ, अॼु खपे तुंहिंजो ऐं मुंहिंजो रस्तो अलॻि अलॻि आहे। दोस्तो जेको बि मूंसां गॾु हलणु चाहे त मूंसां हले। सोढा असां तोसां हलण लाइ तयार आहियूं। ठीकु आहे त पहुचो मूंसां। मुंहिंजो नालो बि नूरल अथई, नूरल। अरे नूरल खे जंहिंजी नाकाली पवंदी आहे उनखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदो आहे, ॾींहं जा तारा। अच्छा ही सॼो गंद तो कयो आहे? छाजो गंद? अरे हेॾे ॻाल्हि त ॿुध, अॻ में तूं इहो मूंखे ॿुधाए त तूं आहीं केरु ऐं हिते ॻोठ में ॿार छो थो पढ़ाई? छो त पढ़ाइण मुंहिंजो पेशो आहे ऐं मां पंहिंजे पेशे सां सचो आहियां। अच्छा मास्तर आहीं, मास्तर। अल्हम्दुलिल्लाह उस्ताद आहियां ऐं मुंहिंजो नालो सरमद आहे। तुंहिंजो नालो छा बि हुजे पर ॻाल्हि ॿुधी छॾ मुंहिंजी, न हिते ॿार पढ़ंदा न ही स्कूल खुलंदो। मां चवां थो इज़त सां पंहिंजा टपड़ गोल कर। तूं केरु थींदो आहीं तालीम खे रोकण वारो? मां रईस हशमत खान जो कमदार आहियां, कमदार चारण। हिते उहो ई थींदो आहे जेको रईस हशमत खान चाहींदो आहे। अच्छा त तूं आहीं वॾेरे जो वाठो जंहिं स्कूल में घोड़ा ॿधाया आहिनि? मां तो चवां त ज़बान संभाले ॻाल्हाए मास्तरा। मुंहिंजी चओ पंहिंजे भोतार खे त हिन ॻोठ में इल्म जी रोशनी खे फैलजण खां हू नथो रोके सघे। तूं नओं आहीं, नौजवान आहीं, तुंहिंजे लाइ पुट बहितर इहो आहे त माण्हुनि खां पुछ वञ, माण्हुनि खां पुछ वञी त हशमत खान कहिड़ी बला जो नालो आहे। तोखे शायदि मास्तर ख़बर कान्हे का, हशमत खान उहा बला आहे जेकॾहिं तोखे ख़बर पई न त इहा जुती बि तोखे हथ कोन ईंदई। होटल खुलिया पिया थी, वञी होटल तां मानी खाओ। लॻे थो तोखे सिधो करिणो पवंदो। मां चवां थी निभागा मुंहिंजे वार मां हथ कढ। तूं असांजे ॻोठ में महिमान थी आयो आहीं, इन करे हशमत खान जी इहा रवायत रही आहे त जेको बि महिमान ईंदो आहे त उनखे पंहिंजे ओताक ते घुराए उनखे दावत खाराईंदो आहे। हशमत खान, मां हिते ॿार पढ़ाइण आयो आहियां, दावतूं खणण न आयो आहियां। तुझी नायूं का जागीर, ज़ालिम मीर वडेरा तीर। तुझी नायूं का जागीर, ज़ालिम मीर वडेरा तीर। सारा पाण बि तयार? हाँ हाँ भरे थी। ॻाल्हि त ॿुध, हे दिल पर बटन ॾींहं खां ज़ाहिर ई कोन्हे को वियो काॾे आहे? मां त चवां थी दिलबर जा पी कॾहिं खां त दिलबर जी शादी कराए, पर तूं जो ॿुधे ई कोन थो। ईअं त छोकिरो असांजो आवारा थी वेंदो। इहो शादीअ खां पोइ बि कोन सुधरंदो। हा, इन जो मतिलबु इहो त तूं पंहिंजे पुट जी शादी न कराईंदे, हार मञई माना। सारा कौड़ो ज़हर आहे, ज़हर मरंदो पर हार न मञींदो। कोड़ा मां चवां थी हाणे मुंहिंजा आई कमज़ोर हॾ कमु कोन था कनि। पुट खे परिणाए घर में नूंहं वठी अचो। पुराणी त हाणे थी आहे पर मुंड खां तूं हॾ हराम आहे। ओ इहा आहे न मञो थी, सॼो ॾींहुं घर जो कमकार कंदी थी वठां,
पोइ बि मूंखे तुंहिंजा ताना ॿुधणा था पवनि। हाणे घणो मथो न मूंसां, वञ मानी खणी आ। मां अॼु मानी कोन पचाई आहे। छो? मां थकिजी पई आहियां। होटल खुलिया पिया थी, वञी होटल तां मानी खाओ। लॻे थो तोखे सिधो करिणो पवंदो। मां चवां थी निभागा मुंहिंजे वार मां हथ कढ, छॾ मूंखे, मां मानी पचाया थी। छॾ त सही याओ से मरी वियसि पाड़े। छॾ हथ छॾ। हल मान बेटा। लॻे थो इन ॻोठ जे माण्हुनि बूट ऐं जुतूं पाइणियूं छॾे ॾिनियूं आहिनि। हा भाउ, छॾे ॾिनियूं आहिनि भाउ। ऐं जुती गंढराइण ऐं पॉलिश कराइण को अचे ई कोन थो। आई भाउ, अलाए छा करियां। लॻे थो त हाणे शादी करणी पवंदी बाबा। आकू हवालीअ खां सलाह वठणी पवंदी, हुनजी सलाह ते हलणो बि पवंदो। आओ आओ, घटि में घटि इनकम सपोर्ट जा पैसा त मिली पवंदा। टेक थी पवंदी बाबा, टेक। हा हलो ठीकु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। केरु मास्टर थो ॻाल्हाई? उस्ताद सरमत थो ॻाल्हायां। सरमत ख़ान, तूं असांजे ॻोठ में महिमान थी आयो आहीं। इन करे हशमत ख़ान जी इहा रवायत रही आहे त जेको बि महिमान ईंदो आहे त उनखे पंहिंजे ओताक ते घुराए उनखे दावत खाराईंदो आहे। सो महिरबानी करे तूं बि अचु ऐं मुंहिंजी दावत खाई वञ। हशमत ख़ान, मां हिते ॿार पढ़ाइण आयो आहियां, दावतूं खाइण न आयो आहियां। मास्तर, स्कूल जे टाइम खां पोइ अचु, मानी जी दावत आहे। ठीकु आहे हशमत ख़ान, मूंखे बि तव्हां सां मिलणो आहे ऐं इहा दावत मूंखे क़बूलु आहे। हशमत ख़ान जी दहशत जो को तोड़ ई न आहे। अचु अचु मास्तर, त मां तोखे चङी तरह सां दावत खारायां। चुन हो ईअं बि थींदो, आख़िर अहिड़ो वक़्तु बि ईंदो। जिमी, मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे आई आहियां। न पींदुसि मां चांहि। जिमी, मां तुंहिंजी तकलीफ़ सम्झी सघां थी, पर जिमी हिन में मुंहिंजो को ॾोह न आहे। तो मुंहिंजी क़िस्मत जो आहे जो तोसां गॾु रही बि तुंहिंजी दिलि में जॻह नया ठाहे सघियो। ई न आहे जिमी, मुंहिंजी दिलि में तो लाइ जॻह आहे, पर हिकु दोस्त वारी। रोशनी, प्लीज़ मूंखे अकेलो छॾे ॾे, मूंखे अकेलो छॾे ॾे। जिमी, मां तुंहिंजी दोस्त आहियां ऐं दोस्त उदास हुजे हुनखे अकेलो नाहे छॾिबो। मूंखे कंहिं दोस्त जी हमदर्दी जी ज़रूरत नाहे, नाहे। जिमी, मोहबत ते मर्ज़ी नाहे हलंदी, ये कंहिंसां ऐं कॾहिं बि थी वञे, का ख़बर नाहे हूंदी। जिमी, मोहबत जा मामला निराला हूंदा आहिनि। मुंहिंजी दिलि कंहिं बि दलील खे मञण लाइ तयारु न आहे रोशनी, तयारु न आहे। मां मञां थी जिमी, दिलि जे अॻियां को वस नाहे हलंदो। बसि एतिरो चवंदमि, पाण खे संभाल, पाण खे संभाल जिमी।
अस्सलाम वालेकुम चाचा शेरू। वालेकुम सलाम। मस्त मस्त आयो आहीं मिर्चू, मस्त मस्त आयो आहीं। ओ असल में चाचा शेरू तो में हिकिड़ो कमु पियो आहे नंढड़ो। अलाए कहिड़ो? इहो मां ॿुधो आहे त तूं रिश्ता कराईंदो आहे ॾाढा। हा हा, रिश्ता बि कराईंदो आहियां ऐं तलाकूं बि ॾियारींदो आहियां। हर फन मोला आहियां, तूं हुकुम करे। तलाकूं पोइ कराइजांइ, पर जो कमु मां खणी आयो मां कीअं ॿुधायां, असल में मूंखे लॼ थी थिए। हा लॼ। अड़े छॾ लॼ, ॻाल्हि कर ॻाल्हि। ओयो छाहे जो शादीअ जी ॻाल्हि आहे, इन करे लॼ थी अचे नी। छा तूं शादी कंदे? हाओ बा मामा। का ॻाल्हि ई न आहे, ॻोल्हियूं था तो लाइ कुंवारे, घबराई न। हा गोल असुल ईअं चिटाए गोल, पर ॻाल्हि ॿुध, उन में हिकु ॻाल्हि ज़रूरु हुजे। सुहिणी हुजे इहो तो चवणु चाहीं न? सुहिणी भले न बि हुजे, पर भला सियाणी सुघड़ हुजे। सुघड़ बि भले न हुजे, पर अड़े पर छा हुजे? पर इहा पक ज़रूरु कजांइ त उनखे इनकम सपोर्ट जा पैसा मिलंदड़ हुजनि बसि। अड़े मिर्चू, मां त तोखे सफ़ा मोगड़ो सम्झंदो हुअसि। अड़े तूं त को वॾो चालाक आहीं ॿियो। बसि मिड़ई तव्हांजी सोबत आहे, उन जो असरु आहे। अड़े तूं फिक्र ई न कर, मां हाणे ई तुंहिंजे कम सां थो लॻां। हा वाह वाह वाह। चाचा वो हे तू हाली एडवांस समझ ये माना किराओ बाड़ो समझ किराओ बाड़ो। बस हाणे पक समझी छॾे, ये समझ पक समझी छॾे। सभा पक समझी तो छड़े पक। बस तुझे कम सां लॻा थो। बस तूं वञ तेसिताईं छा पालिश हूंदई, तूं वञ बसि कम सां लॻो। तुझी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वॾेरा